अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। वीडियो शुरू करण खां पहिरियों तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कंदव ऐं घंटी जे निशान खे दॿाईंदव। असांजो अॼु जो टॉपिक आहे कराची जी तारीख़। 1947 पाकिस्तान जी आज़ादी जे वक़्तु कराचीअ खे दारुल हुकूमत जो एज़ाज़ु ॾिनो वियो ऐं बाद में पाकिस्तान जी हुकूमत में इस्लामाबाद खे दारुल हुकूमत जो एज़ाज़ु ॾिनो वियो। कराचीअ जी तारीख़ यूनानियुनि ऐं अरबनि खां शुरू थी। अरबी उन इलाइक़े खे बंदरगाह दूबेल सां सुञाणींदा हुआ। 1712 ईस्वी खां मोहम्मद बिन क़ासिम जूं फ़तहियूं शुरू थियूं। बरतानवी तारीख़दान एलिट जे मुताबिक़ कराचीअ जा कुझु इलाइक़ा ऐं जज़ीरा मुनवर दूबेल में शामिल आहिनि। ॻोठु कोलाची जेको पहिरीं सां तजारत सामान ख़रीद ऐं फ़रोख़्त लाइ मुंतख़िब कयो वियो, उन जी वजह सां ॻोठ जी तजारत जो सामान जो अॾो बणिजी वियो। 1775 ईस्वीअ में कराचीअ ते ख़ान जी ममलिकत हुई। उन साल सिंध जे हुकुमराननि ऐं ख़ान जे विच में जंग थी वई ऐं उन खां पोइ कराचीअ ते सिंध जी हुकूमत थी वई ऐं बंदरगाह जी कामयाबी ऐं ज़्याती मिल्की तजारत जे करे कराचीअ जी आबादीअ में इज़ाफ़ो थियो ऐं उन तरक़ीअ जे करे कुझु माण्हुनि जी नज़र उन शहर ते हुई, बल्कि अंग्रेज़नि जी बि नज़र उन शहर ते हुई। पोइ अंग्रेज़नि 3 फ़रवरी 1849 में कराचीअ ते हमिलो कयो ऐं उन ते कब्ज़ो करे वरितो। 3 सालनि खां बाद बरतानवी हिंदुस्तान गॾु करे हिकु ज़िलो मुक़ररु कयो वियो। पोइ 1876 ईस्वीअ में कराची बानी पाकिस्तान क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जी पैदाइश थी। उन वक़्तु कराची हिकु तारीख़ याफ़्ता शहर हुयो जंहिं जी बुनियादी रेलवेज़ ऐं बंदरगाहियूं हुयूं। कराची आहिस्ते आहिस्ते हिकु वॾो तिजारती मर्कज़ बणिजी वियो। 1880 में रेल जी पटड़ी बाक़ी हिंदुस्तान सां जोड़ी वई। 1999 में कराची मशरिक़ी फ़सुल जो सभ खां वॾो ज़ख़ीरादारी शहर हुयो। पोइ कराची पाकिस्तान जो हिकु दारुल हुकूमत बणिजी वियो। उन वक़्तु शहर जी आबादी सिर्फ़ 4 लख हुई। पंहिंजी नएं शहर जे करे आबादीअ में कुझु इज़ाफ़ो थियो ऐं ख़िते जो मर्कज़ बणिजी वियो। 1970 ईस्वी खां वठी 1959 ताईं कराची पाकिस्तान जो दारुल हुकूमत बणियो रहियो। पोइ कराची जी वधंदड़ आबादीअ जे करे मंशियात जी वजह सां दारुल हुकूमत खे कंहिं ॿिए शहर मुंतक़िल करण जो सोचियो वियो। 1958 में उन वक़्त जे सदर अयूब ख़ान रावलपिंडीअ जे भरिसां हिकु जॻह इस्लामाबाद तरक़ी याफ़्ता कमु करणु शुरू करे छॾियो। कराची अॼु बि सभ खां वॾो शहर ऐं तिजारत जे लिहाज़ सां वॾो आहे। 1980 ऐं 1990 जे ॾींहनि में कराची तशद्दुद ऐं समाजी हंगामनि जो शिकार बणियो रहियो। अॼु जे ॾींहनि में कराची में अमुन आहे, पर अॼु बि कुझु दुश्मन माण्हू कराचीअ जी तारीख़ में रुकावट बणियल आहिनि। कराची हिकु आलमी शिकिल में नज़र अची रहियो आहे।